ऑफिसर हिनजी जान अज़ीज़ अथई न त इहो पिस्टल जो हथ में अथई एक्शन कयो। सर मूं लाश खे ॾिसण खां पोइ मां पंहिंजो फ़र्ज़ु सम्झो त सर मां तव्हांखे इतला कई। हीअ हिकु सुलझियल इंसान ऐं ज़िमेदार शहरी जी निशानी आहे। तव्हां तमामु सुठो कयो। सर ही जेको जंहिं कार जो ज़िक्र करे रहियो आहे मैं बि उन कार जो इन लाश सां को तालुक़ु हुजे, छो त असांखे जेके निशान आहिनि ही कार जा मिलनि था। तव्हां थोरो ज़हन ते ज़ोर ॾियो, शायदि कार ड्राइवर जो चहिरो तव्हांजे ज़हन में अची वञे ऐं असांखे स्केच ठाराइण में आसानी थिए। नो सर, कार ॾाढी तेज़ हुई ऐं मां हुनजो चहिरो न ॾिसी सघियुसि। ओके, गुड। इहा इंफॉर्मेशन भी असांजी काफ़ी कम ईंदी आहे। सर हिन में को शक न आहे त हिन औरत जो क़त्ल ज़हर सां थियो आहे ऐं हिन पर्स में अहिड़ी का शइ मौजूदु न आहे जंहिंसां हिन जी शनाख्त थी सघे। हा, हिन में काफ़ी रक़म मौजूदु आहे। काफ़ी रक़म? सर त पोइ शायदि हिन कातिल खे हिन रक़म जे बारे में ख़बर न आहे, न त ही रक़म बि खणी वञे हा। बाबर, क़त्ल सिर्फ़ु रक़म जे करे न कयो वेंदो आहे। लाश खे लेबोरेटरी पहुचाइण खां पोइ कार जी इन्वेस्टिगेशन शुरू कर, शायदि को असांखे सुराग मिली वञे। ओके सर। शीबा, तूं को अहिड़ो माण्हू तलाश कर जेको हिन लाश जी शनाख्त करे सघे। ओके सर। हाँ डॉक्टर मुल्क, छा आहे रिपोर्ट जो हाल अहवाल? रिपोर्ट तो तैयार थी वई आहे, पर तव्हां मूंखे इहो ॿुधायो आख़िर मां तव्हांजो ॾोह कहिड़ो कयो आहे? तव्हां पंहिंजे लाइ को ॿियो डॉक्टर ॻोल्हियो, मूंखे कुझु ॾींहं लाइ रेस्ट खपे। नो रेस्ट बाबा, नो रेस्ट। सुबुह शाम मुर्दा निरण में था लॻनि, काॾों रेस्ट मिलंदी? यार ॿुधो, मूंखे त वञिणो आहे। मुंहिंजी डार्लिंग धीअ जी सालगिरह आहे। जेके न वियुमि त उहा सफ़ा काटिजी वेंदी। ओके डॉक्टर, हिन जो बिलो कंदासीं। फ़िलहाल तव्हां रिपोर्ट त ॿुधायो। रिपोर्ट त ॿुधायां थो, पर मूंखे हफ़्ते जे अंदरि छुटी खपे, न त मां बिना ॿुधाइण जे हली वेंदोमांव। त पोइ लेबोरेटरी लाशनि सां भरिजी वेंदी, मुर्दा हड़ताल कंदा ऐं चवंदा असांजो पोस्टमार्टम करायो, असांजो पोस्टमार्टम करायो। ॿुधो, हिन औरत जो मौत ज़हर ज़रिए थियो आहे।
डॉक्टर साहब इहा पुराणी ॻाल्हि आहे, का नई ॻाल्हि ॿुधायो। शिबा तूं मूं ते तंज़ थी करें? प्लीज़ डॉक्टर तव्हां हिन ॾे तवजो न ॾियो, पंहिंजी रिपोर्ट ॿुधायो। मूं उहे पिए चयो त हिन खे ख़तरनाक क़िस्म जो ज़हर ॾिनो वियो आहे जेको जूस में मिलियल हुयो। ऐं हा, हिकु ॿी क़ाबिल ज़िक्र ॻाल्हि इहा आहे त हिन औरत जे पेट में ॿार बि हुयो। ओ नो, यानी कातिल ॿ क़तल कया आहिनि। शिवा, तूं हिन औरत जो फोटो खणी कंहिं अहिड़े माण्हू जी तलाश कर जेको हिनखे सुञाणींदो हुजे। जी सर। लेट्स गो। सर, मुंहिंजी रमशा सां मुलाक़ात थी हुई हिकु पार्क में, जिथे हूअ कंहिंजे इंतज़ार में वेठी हुई ऐं पंहिंजे बारे में घणो कुझु मुतलिक़ ॿुधाए पई। रमशा पंहिंजी पढ़ाई जारी रखण जे लाइ ऐं जॉब जे सिलसिले में हिते आई हुई ऐं हुन कॾहिं इहो सोचियो बि न हुयो त हीउ रोशनियुनि जो शहर हुन लाइ हिकु न खुटंदड़ अंधेरी राति बणिजी वेंदो। रमशा न चाहींदे बि सिधो रस्तो छॾे गुमराही वारे रस्ते ते हली पई, छो त हिन शहर में हुनखे सिर्फ़ु बघेड़ी मिलिया, को इंसान ई हुनखे कोन मिलियो जेको हुन सां हमदर्दी करे। इन तरह रमशा वीचारी तक़दीर जी मारी पंहिंजे ऐं पंहिंजे कुराड़ी माउ जो पेट भरण जे लाइ ग़लति रस्ते ते हली पई। तक़दीर जी मारी? तव्हां पंहिंजी ग़लतियुनि खे तक़दीर जे आड़ में छाजे लाइ लिकाईंदा आहियो? सलीम, तक़दीर कंहिंजी बि ख़राबु न आहे हूंदी, इहे असांजा अमाल हूंदा आहिनि जंहिंजे करे असांखे सज़ा मिलंदी आहे। रिलैक्स शिवा, भला तोखे अंदाज़ो आहे त रमशा जो क़त्ल केर थो करे सघे? नो सर। हा सर, यादि आयो सर, फिरोज़। हा, फिरोज़। रमशा मूंखे कई भेरा ॿुधायो त मूंखे फिरोज़ खां ख़तरो आहे। केरु आहे फिरोज़? सर, इहो फिरोज़ औरतुनि खां ग़लति कमु कराईंदो हो ऐं हू चाहे पियो त रमशा बि हुन सां गॾु कमु करे। सर, मूंखे वञणु ॾियो, मां हिकु शरीफ़ माण्हू आहियां। तव्हां जहिड़ा शरीफ़ असां घणा ॾिठा आहिनि, जंहिंजे चहिरे मां निकाब हटंदो आहे न त असली चहिरो साम्हूं ईंदो आहे। सलीम, तूं हिनखे सुञाणी या रमशा तोसां कॾहिं हिन जो ज़िक्र कयो? हिन जो नालो निज़ाम आहे। नो सर, मां हिन शख़्स खे नथो सुञाणां। ऐं हिकु ॿी ॻाल्हि, रमशा प्रेग्नेंट बि हुई। हुन मूंखे ॿुधायो त सिराज हुन सां सचो प्यार थो करे ऐं हुन सां शादी करणु थो चाहे। शिवा, तूं हिन खां सिराज ऐं फिरोज़ जी एड्रेस वठि। बाबा, तव्हांजी का मूंसां का दुश्मनी आहे छा जो मूंखे फसाइण था चाहियो? बाबा न, बाबर चओ मूंखे, बाबर। आई एम बाबर। सुठो इहो अथई त जेका हक़ीक़त आहे उहा ॿुधाए। कहिड़ी हक़ीक़त ॿुधायां? मां चयो न, मूंखे का बि ख़बर कान्हे। जेकॾहिं तोखे का बि ख़बर नाहे त मक़तूला जो वार तुंहिंजी कार मां कीअं मिलियो? हा, यादि आयो, कल्ह जहांगीर गाॾी मूंखां वरिती हुई ऐं सॼो ॾींहुं उन्हनि वटि हुई गाॾी। ऐं हा सर, सिराज त जहांगीर जो ई पुटु आहे। त पोइ सॼे मसइले जो हल असांखे उते ई मिलंदो। लेट्स गो। जहांगीर तव्हां आहियो? जी हाँ, पर तव्हां के? असीं CID वारा आहियूं।
काल कराची वियो आहे हुनखे पंहिंजे दुकान लाइ कुझु सामान वठणु पर तव्हां मिस्टर असांखे रमशा जो लाश मिलियो आहे। रमशा जो लाश? केरु रमशा? जहांगीर साहब तुंहिंजा फेस एक्सप्रेशन तुंहिंजो साथ नथा ॾियनि। निज़ाम असांखे कल्ह ॿुधायो त तूं हुन खां कार वरिती हुई। हा वरिती पोइ छाजे लाइ वरिती हुई? ज़रूरी कमु हो। भला ॿुधाइण जहिड़ो न आहे छा? ॾिस जनाब, तव्हां निज़ाम जी कार यूज़ कई आहे। असांखे हुन में रिमशाह जो वार मिलियो आहे ऐं उहा कार पिणु उते ॾिठी वई आहे जिथे रिमशाह जो लाश आहे। रमशा जे मौत सां मुंहिंजो को बि तालुक़ु न आहे। सर सिधी आंगुर सां गिर निकिरण वारो न आहे। तव्हां हिनखे मुंहिंजे हवाले कयो। छा मतिलबु तुंहिंजे हवाले कयो वञे? ॾिस शिवा, मुश्किल तरीन कम बहितरीन माण्हुनि जे हिसे ॾींदा त जीअं हुननि खे हल कयो। छा मतिलबु तूं बहितरीन शख़्स आहीं और हेठ यू। हेट यू या लव यू इहा त सुठी ॻाल्हि आहे। जेकॾहिं नामी त तव्हांजे दिलि में हूंदुसि, जेकॾहिं हेट बि त तव्हांजे दिमाग़ में हूंदुसि। भला तव्हां ॿिन्ही खे सीरियस थियणु ॾींदो आहे छा? ॾिस मिस्टर असांखे ख़बर पई आहे त तव्हांजो पुटु रमशा सां शादी करणु पियो चाहे। इहा ग़लति अफ़वाह आहे। असां इज़तदार माण्हू आहियूं। मुंहिंजो पुटु ईअं नथो करे सघे। तव्हांखे ख़बर आहे त इहा छोकिरी कहिड़े क़िस्म जी? मिस्टर जहांगीर, हूअ कहिड़ी बि हुई, सवाल इहो न आहे। सवाल इहो पैदा थो थिए त हुनखे ज़हर तूं ॾिनो आहे या कंहिं ॿिए। हेलो स्वराज। हाँ बाबा, अवांजी तबियत ठीक आहे न? हा हा मां ठीकु आहियां। कल्ह खां वठी 100 दफ़ा इहो सुवालु पुछियो अथई, छा थींदो मूंखे? हलो सिराज, तूं किथे आहीं? तव्हां केरु? मां CID ऑफिसर अली थो ॻाल्हायां। रमशा जो क़त्ल थी वियो आहे। रमशा जो मर्डर? इहो बि छा था चओ? जेको तूं ॿुधो, हींअर तूं किथे आहीं? हिन टाइम मां वापसि अची रहियो आहियां दोस्त जी कार में। असां तोसां बाद में मिलंदासीं। ओके। रमशा हिते आई हुई पर मां हुनजो क़तल नाहे कयो। मुंहिंजो यकीन कयो तव्हां। पर थियो ईअं जो तूं हिते छा लाइ आई आहीं? सिराज मूंखे ॿुधायो त तव्हां असांजी शादी में राज़ी न आहियो। तो जहिड़ी बदकिरदार औरत हिन शरीफ़ घराणे जी नूंहुं कॾहिं बि नथी थी सघे। मां माउ जे पेट खां बदकिरदार कोन पैदा थी हुयसि। मूंखे वक़्तु ऐं हालात इन रस्ते ते हलण लाइ मजबूर कयो। ऐं हलंदे हलंदे तूं हिते अची पहुती आहीं। कुराड़ी बीमार माउ जी ख़ातिर मूं पाण खे हिन रस्ते ते हलायो। हाणे त उहा बि हिन दुनिया में न आहे रही। तव्हांजी छित हेठां पनाह मिलंदी, बसि मूंखे मंज़िल मिली वेंदी। असांजो घर तुंहिंजी मंज़िल न आहे, हली वञे तां। मां सिराज जे ॿार जी मां थियण वारी आहियां। बकवास बंदि कर। सॼो ॾींहुं वते थी रुलंदी। हाणे पेट में पालियल ॿार मुंहिंजे पुट सां थी मनसूख करे। पेट में ॿार कंहिंजो आहे इहा सिर्फ़ु मां ई ॼाणे थी, ऐं मां कूड़ नथी ॻाल्हायां। हिन ॿार खे पंहिंजो कयो। ईअं न त हिन दुनिया में पहुची ऐं तव्हांजे ख़ानदान जो चिराग ऊंदाई जे रस्ते जो मुसाफ़िर थी वेंदो।
तव्हांखे कुझु रक़म अथई वञी इहो पंहिंजो इहो ॿारु किराए हिनखे ख़तम जो करिणो हुजे त पोइ हिते काॾां अचां? यकीन कयो इहा हक़ीक़त आहे पर मां घबराइजी वियुसि सर इन जो मतिलबु त रिमशा खे ज़हर हिते पहुचण खां अॻु में ॾिनो वियो आहे। सर सर इहो बि त पॉसिबल आहे त रमशा ज़हर पाण पीतो हुजे ऐं इहो बि थी सघे थो त हुनखे कंहिं ज़हर ॿियो ॾिनो हुजे। असांखे हली फिरोज़ सां मिलणु खपे। छा ख़्यालु आहे? लेट्स गो। शीला ओ शीला पड़ोसी जो चूल्हो भी गरक थी वियो हाणे शीला शीला कहिड़े मुल्क जी हूर परी आहे? CID बेरो जी हूर परी आहियां। CID माफ़ कजाए माता मां कहिड़ी ख़िदमत कयां तव्हांजी? पड़ोसी जे चूल्हे मां बाहि चोराइण वारी खे था ॻोल्हियो या मुन्नी बदनाम खे? बकवास बंद कर। रिमशा के सुञाणी? सरकार हिन माता खे हिते छाजे लाइ आंदो अथव बदनाम इलाइक़े में? फिरोज़ी खे शर्म थो थिए। रमशा जो खून थियो आहे। खून जो रिमशा मुंहिंजो मतिलबु आहे रमशा जो खून कंहिं कयो? असांखे तो ते शक आहे। ॿुधो आहे त तूं हुनखे धमकियूं ॾींदो आहे। फिरोज़ीअ रिमशा खे धमकियूं ज़रूरु ॾिनियूं हुयूं पर क़त्ल तोबा तोबा मां तव्हांखे क़ातिल लॻां थो। मां गुनहगार ज़रूरु आहियां पर क़ातिल न। तव्हां माई बाप आहियो तव्हांखे हीउ मुंहुं जेको आहे क़ातिल जो लॻे थो। मूं इहो ज़रूरु सोचियो हो कि हिन छोरीअ जे चहिरे ते तेज़ाब हारे छॾियां पर मूं ईअं कयो कोन। मूं त हुन मौत जे लाइ दुआऊं बि घुरियूं हुयूं पर कंहिंजे मौत जी दुआ घुरण लाइ तव्हां गिरफ़्तार त नथा करे सघो न। छा त डिज़ाइन आहे। सर ही मूंखे वॾो फ्रॉडी थो लॻे। हिन खे ऑफिस वठी हुते ई हिसाब किताब था वठूंसि। न माता सर मां हिसाब किताब कचो आहियां सर माता मां हिसाब किताब कचो आहियां सर। शिवा मूंखे नथो लॻे त हीउ शख़्स रिमशा जे मसइले में मुलविस आहे। मुंहिंजे दिमाग़ में हिकु तस्वीर क्लियर थी वई आहे। क़ातिल जो चहिरो बि क्लियर थी वियो आहे। असांखे ओॾे हलणु खपे। लेट्स गो। Wanted.
यादि करण जी कोशिशि कर नंढे खां नंढी ॻाल्हि बि असां खां हल्काइजो सभु कुझु ॿुधाइजो प्लीज़। ऑफिसर मां तव्हांखे सभु कुझु डिटेल में ॿुधाए चुको आहियां। मां सम्झां थो तव्हां ॿुधायो न, पर का ॻाल्हि अहिड़ी आहे जेका माण्हू खां रहिजी वेंदी आहे। बारीक में बारीक ॻाल्हि वरी कोशिशि कयो अहिड़ी ॻाल्हि जे तव्हां यादि अची वञे। वरी बि यादि करण जी कोशिशि कर। हा मूंखे यादि आयो जॾहिं मां कमरे में वियोसि रक़म खणण त हुन मुंहिंजो जूस पीतो। ओ माय गॉड। सर सर मूंखे डाउट आहे त हिन गिलास में ज़हर जा असरात मौजूदु आहिनि। हा हे उहो गिलास आहे जंहिंमें मुंहिंजे लाइ जूस रखियो हुयो। बाबर तूं हीअं कर त हिनखे हींअर लेबोरेटरी खणी वञ ऐं टेस्ट कराए त हिन में ज़हर जा असरात मौजूदु आहिनि या न आहिनि। क्विकली फास्ट। पर सर मां अकेले शिवा जो हुयो। बाबर हरी अप। जी सर। सर डॉक्टर मोलिकुल के मुताबिक जेका हुन रिपोर्ट ॾिनी आहे इन गिलास में ज़हर आहे सर। इन जो मतिलबु जंहिं गिलास में तव्हां जूस पीतो ज़हर उन में हुयो। सर जूस त मां पाण ठाहींदो आहियां हुन में ज़हर केरु मिलाई? ज़हर तव्हां पाण विधो आहे। कम ऑन ऑफिसर डोंट मेक फन ऑफ मी। मां ज़हर कीअं मिलाईंदुसि पंहिंजे जूस में? त पोइ ज़हर उन बर्फ़ में मौजूदु हो जेका जूस में इस्तेमालु थी। बाबा बाबा रिमशा जो खून कीअं थियो आहे? रमशा जो मौत उन बर्फ़ सां थियो आहे जंहिंमें तूं ज़हर मिलाए वई। तोखे ख़बर हुई त इहा बर्फ़ तुंहिंजो पीउ इस्तेमालु कंदो। उहो भली हूंदो जंहिंजो शक तो ते कॾहिं बि न मिलियो। छो त तूं त शहर खां ॿाहिरि आहीं। तव्हां मूंखे रमशा जे क़त्ल में फासण था चाहियो? न मां इहा हक़ीक़त ॿुधाए रहियो आहियां। मिस्टर जहांगीर तव्हांजे फर्ज़ंद अर्जुमंद तव्हांखे मां हिन जो प्लान त ज़बरदस्त ठाहियो मगर अफ़सोस रमशा हिते अची वई ऐं हुनजो प्लान नाकाम थी वियो। या ईअं चवणु बहितर रहंदो त हुन वीचारे पंहिंजी जान जी क़ुर्बानी ॾेई तव्हांखे बचाए वरितो। न न तव्हीं इहो मूं ते इल्ज़ाम था लॻायो। इहो इल्ज़ाम न हक़ीक़त आहे। तू जेको बार बार पंहिंजे पीउ खे कॉल करे हुनखां पंहिंजी ख़ैरियत मालूम पियो करे उन असांखे शक में मुब्तला कयो। पर छो सुराज त तूं ईअं छो करे? सॉरी बाबा पर मुंहिंजे आॾो ॿियो को रस्तो कोन हुयो। मां मार्केट में कर्ज़ी थी वियो ऐं तूं कुझु ॾियण लाइ तयारु न आहीं जॾहिं त तूं वटि घणो कुझु आहे। इन लाइ मूंखे मजबूरन इहो करिणो पियो। तोखे शर्म अचणु खपे। दौलत जे ख़ातिर तूं पंहिंजे पीउ जो दुश्मन थी वियो आहीं। पर शिबा शर्म त हिनखे बि अचणु खपे। ॾिस केतिरी दौलत अथसि पोइ बि पुट खे एतिरो मजबूर कयो थी जो हुन ग़लति क़दम खयो आहे। इहो को जवाज़ न आहे अहिड़े ख़तरनाक क़दम खणण जो। तो जेको कयो ग़लति कयो ऐं इन जी सज़ा तोखे ज़रूरु मिलंदी। बाबर शिवा अरेस्ट हिम ऐं इन जी सज़ा हुनखे मिलणु खपे। वठी हलो हुनखे। तूं सुठो खिलाड़ी नथो
लगी तो लगी बाबा घुर्जी वे उन जा उन खां अस्सलाम वालेकुम सर उनकी सारी मोटियाँ कंट्रोल योरसेल्फ क्या है यार कंट्रोल योरसेल्फ यार सर आई नो बट आई कांट क्यों ऑफिसर ना दाना बताइए गुल्लू यो सीरियस ऑफिसर जे करे पंजी पुलिस वारी जी जान अजीज अतई न अजीज रखिए पिस्टलेट लोग में Wanted.